खंडू स्टॉप ते राहे हक़ पार्टी तरफ़ां ग़रीब ऐं बेपहुच मरीज़नि जे इलाज लाइ मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइमु करे मरीज़नि जो इलाज कयो वियो। पाकिस्तान राहे हक़ पार्टी ज़िले मटियारी जे सदर इमदाद अली सोलंकी, जनरल सेक्रेटरी मौलाना हाफ़िज़ नुमान बंगलानी जी सरबराही में मुनक़िद कयल मुफ़्त मेडिकल कैंप ऐं 300 खां वधीक मरीज़नि जो चेकअप बाद इलाज करे खेनि मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। मेडिकल कैंप शाम जो 5 बजे ताईं जारी रहियो ऐं अक्सर करे बुखार, ज़ुकाम, खंघि, ख़ारिश, मादे, शुगर ऐं ब्लड प्रेशर जे मरीज़नि पहुची इलाज करायो। उन मौक़े ते हाफ़िज़ नौमान बंगलानी जो चवणु हो त पाकिस्तान राहे हक़ पार्टी तरफ़ां मेडिकल कैंप जो आगाज़ कयो वियो आहे, जंहिंजो मक़सदु ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि खे सिहत जूं सहूलियतूं फ़राहम करे उन्हनि जो मुफ़्त इलाज करणु आहे। इंशाअल्लाह समूरे ज़िले अंदरि मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइमु कया वेंदा। खंडू स्टॉप ते क़ाइमु कयल मुफ़्त मेडिकल कैंप लॻाइण में इमदाद अली सोलंकी, मौलाना हाफ़िज़ नौमान बंगलानी समेत मौलाना राशिद अली फारूकी, हाफ़िज़ सैफ़ुल्लाह डायरी, हाफ़िज़ सज्जाद हुसैन ख़ासकेली, कुफ़ेल रज़ा खोसो, राव अदनान अली राजपूत, इमरान अली रिंद, हिदायतुल्लाह रिंद समेत राजपूत भरपूर सहकार कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची